नासिन अवां के आगा कंदासीं। कौमी असम्बली से स्पीकर असद केसरी और अपोजिशन लीडर शहबाज शरीफ के खत लिखियो आहे। खत में मुखालिफ धुर पाण खे आगाह कयो वियो आहे त हुकूमत चूंड सुधारनि वारो बिल गडियल पार्लियामेंट जे इजलास में पेश करणु चाहे थी। स्पीकर जे खत में चयो वियो आहे त अपोजिशन ऐं हुकूमती मेंबरनि ते ॿधल कमेटी खे ॼाणायल बिल ते ॿीहर ॻाल्हियूं करणु घुरिजनि। खत मूजिब स्पीकर ऑफिस हुकूमत ऐं अपोजिशन खे ॻाल्हियुनि लाइ सहूलियत फराहम कंदी। मुखालिफ धुर पाण खे खत में अहम कानूननि ते इतफ़ाक़ी राय लाइ किरदार अदा करण जी अपील पिण कई वई आहे। खबर अवां सां शेयर कई पिया। कौमी असम्बली जे स्पीकर असद केसर अपोजिशन लीडर शहबाज शरीफ के खत लिखियो आहे। खत में मुखालिफ धुर पाण खे आगाह कयो वियो आहे त हुकूमत चूंड सुधारनि वारो बिल गडियल पार्लियामेंट जे इजलास में पेश करणु चाहे थी। स्पीकर जे खत में चयो वियो आहे त अपोजिशन ऐं हुकूमती मेंबरनि ते ॿधल कमेटी खे ॼाणायल बिल ते ॿीहर ॻाल्हियूं करणु घुरिजनि। खत मूजिब स्पीकर ऑफिस हुकूमत ऐं अपोजिशन खे ॻाल्हियुनि लाइ सहूलियत फराहम कंदी। मुखालिफ धुर पाण खे खत में अहम कानूननि ते इतफ़ाक़ी राय लाइ किरदार अदा करण जी अपील पिण कई वई आहे। जिसका इस्तेमाल हमें सोशल मीडिया करना चाहिए, स्पेशली न्यूज़ और यंगस्टर्स हैं जो